फरमाना जेको मोहब्बत सा जेको मुझो उम्मती जेको मुझो आशिक मां रसूलुल्लाह जे मथा सलात पढ़ंदो आहे मां ॿुधंदो भी आया उन जो जवाब भी अता फरमाईंदो आया ऐं उनखे सुञाणींदो भी आया। अचो त रसूलुल्लाह जे बारगाह में पंहिंजी सुञाणप रखायो। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान बरो अल्लाह पाक जी ज़ात बाबर का फरमायो कुल्ला अस्अलुकुम अलैहि अजरा इल्लल मवद्दत फिल कुर्बा। अल्लाह पाक जी ज़ात बाबर का फरमायो कुल्ला ऐ मुझा हबीब पंजे ज़बान अतहर सा पंजे पाक तर्जमान वारी ज़बान सा उन्हनि तुंहिंजी उम्मत खे उहे गुण याद ॾियार पंजे ज़बान सा फरमा उन्हनि खे चो ला अस्अलुकुम अलैहि अजरा। ऐ मुझा उम्मतियो अवा का को भी सवाल कौन थो कया केड़ी गाल जे मथे जो मां रसूलुल्लाह जे अचण खां पहिरियां अवा कुफर जे अंधेरे में होया अवा खां अल्लाह विसरी वियो हो अवा के अल्लाह जो नालो भी न थे आयो। हजरत ईसा रूह अल्लाह खां बाद में 550 साल बाद मां रसूलुल्लाह जे अचण खां पहिरियां कई ढगे के पे पूजा कई कई जानवर जी पे पूजा कई किन जबरन जे अग्यां पे झुकिया जिन बरंदड़ बाए खे ॾिठो उहे उन बाए जे अग्यां झुके पिया मजूसी बणजी पिया। ऐं मुंहिंजा उम्मतियो मतलब त अवा को कंहिंजे अग्यां झुकल हो को कंहिंजे अग्यां झुकल हो पो हिकु अल्लाह जो रस्तो मां रसूलुल्लाह सेखारियो वा सजदो मां रसूलुल्लाह सेखारियो वा नमाज मां रसूलुल्लाह सेखारे आहे हज मां रसूलुल्लाह सेखारियो आहे अवा खे ज़कात मां रसूलुल्लाह सेखारी आ। रब फरमाए तो ये गुण उन्हनि खे याद ॾियार त अवा का शइ कान ॼाणींदा हुया अवा खे का ख़बर कान हुए पो हिकु अल्लाह जी सुञाणप कराए हिकु अरब के आदमी ने बोले बाला कर दिया। एक अरब के आदमी ने बोल बाला कर दिया खाक के जर्रों को हमदो से सुर्रिया कर दिया। खुद न थे जो राह पर औरों के हाथे बन गए क्या नजर थी कि जिसने मुर्दों को मसीहा कर दिया। ऐ मुझा हबीब इन्हनि खे गुण याद ॾियार पुछो ला अस्अलुकुम अलैहि अजरा मां रब जी सुञाणप कराई आ इन जे मथां अवां खां सवाल कोन थो कया अवां खां ज़मीन जो टुकड़ो कोन थो घुरा अवां खां संग कोन थो घुरा अवां खां माल कोन थो घुरा अवां खां धन दौलत कान थो घुरा अवां खां मिल्क जो कान थो घुरा अवां खां को दुनिया जो सवाल कोन थो कया इल्लल मवद्दत फिल कुर्बा। ऐ मुझा उम्मतियो सिर्फ अवां खां मुझे आल औलाद जे मोहब्बत घुरे थो वठां। सिर्फ अॻियां वारनि चयो सुभान अल्लाह पोयां वारनि जी सुभान अल्लाह कान आई सुभान अल्लाह। साईं काजी सासा असां सिंध में बाक़ायदे ॻाल्हाईंदा आहियूं उन्हनि खे ॻाल्हाईंदा आहियूं चओ सुभान अल्लाह। इहो अवां जो फ़ाइदो आहे हिन में
इन में अवां जो फ़ाइदो आहे। मुशाहिद या म्यार के में या ॻाल्हि ॿुधाई हुई त हिंदुस्तान जो हिकिड़ो गोरकुन हो, हिंदुस्तान जो कबर वारो गोरकुन चवंदा, कबर खोटे पियो त हिकु कबर जो पासो कोनू खुली पियो त उन में बुज़ुर्गा जेको ख़ुदा जो कलाम पियो पढ़े चो सुभान अल्लाह। मथे न्यारे ची अबा क़यामत कायम थी वे अची न साईं गलती थी आ, कोडर जो कोनू लॻियो, कबर खुली पई आ। उन गोरकुन पुछो त साईं तव्हां के हित क़ुरान पढ़ंदे घणो टाइम थियो अची 450 साल गुज़री विया आहिनि। इहा फज़ीलत ॿुधायां पोइ मन तव्हां थोरो खुलो अवां ॻाल्हाईंदा तव्हां खुलंदोसि। अवां ख़ामोश थी वेठा हूंदा न, मुंहिंजी दिलि भॼी पवंदी, झुरी पवंदी त यार ॿुधनि कोन पिया। बाक़ी हर लफ़्ज़ ते अवां सुभान अल्लाह चओ त आऊं बि खुलंदोसि। त उनखे ताजुब थियो, उन ताजुब मां छा चई सुभान अल्लाह। अवां बि चओ सुभान अल्लाह। त उन बुज़ुर्ग चयो सौदेबाज़ी कंदी? ची इहा सौदेबाज़ी वरी छाजी आहे? ची इहा तव्हां जेके हैरत मां परेशान हैरत मंझि तव्हां जेकी सुभान अल्लाह चई आहे, मूं तोखे 450 साल जी हिन क़ुरान जी तिलावत ॿुधाई, तूं उन ते हैरान थी चवे पियो सुभान अल्लाह। हाणे सौदो कर त इहो 450 साल जी तिलावत जो सवाब तूं खण, इहो हिकु सुभान अल्लाह जो सवाब मूंखे ॾे। हिन ॾिठो त इहो सौदो 450 सालनि जी इबादत ज़रूरत तोखे आहे कब्र में, हिन अमल जी ज़रूरत तोखे आहे, असां त अञा दुनिया में आहियूं। बुज़ुर्ग चयो हाओ साईं इहो वरी कीअं? चे असांजो तोजी हिकिड़ी सुभान अल्लाह चवण असांजे हिन 450 साल जी हिन इबादत हिन क़ुरान पढ़ण खां उन जो सवाब वधारी आहे। साईं छो? कि असां आलम बरज़ख में आहियूं, अवां दारुल अमल में आहियो। त इहा हिकिड़ी सुभान अल्लाह उन 450 साल जी क़ुरान जी तिलावत खां बहितर आहे। पर अवां हिते हज़ारें सुभान अल्लाह चई घर मोटंदा त अवां जा अल्लाह जी रहमत मंझाए झोल भरियल हूंदा। हाणे चओ न चओ अवां जी मर्ज़ी आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। आखिर वारा तो भी पंहिंजी कब्र जी तैयारी करजो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान बारो अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम पंहिंजे आल औलाद जी मोहब्बत घुरी वरती आ। कुछ शान बटे गालियों सर मुझे सुने हुसैन जो पो अम्मा खातून जन्नत जी बारगाह में हलो था। मुझा प्यारा अवा आलमन का इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन जो शान मुबारक बुधो होंदो, पर हिकड़ी गाल इमाम आली मकाम ओ शान वारो आ, ओ मान वारो आ। जडे ते शबान अल मुअज्जम ते इन दुनिया धरती जे मथे आयो त अल्लाह पाक पाण उन जे ला मुबारकबाद मोकलिया। जो सुभान अल्लाह। मुझा प्यारा हजरत जिब्रील जडे अल्लाह जे प्यारे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे नवासी इमाम आली मकाम सैयद शुहदा करबला जे शहनशाह इमाम हुसैन आली मकाम जी जडे खुशखबरी खणी हिके पहाड़न खां अचे पियो। हिकिड़ो मलाइका जंहिंजा पर सड़ियल आहिनि, जिब्रील अमीन अलैहिस्सलाम पुछा के बाबा तोखे छा थियो आ? जे आई जडे मेराज वारी रात अल्लाह पाक हुक्म कयो, ऐ मलाइको, ऐ होरो गुलमान, ऐ जन्नत वारो, ऐ आसमान वारो, ऐ जमीन ते मलाइक ड्यूटी करण वारो, अजे आमिना जो लाल, अजे मदीने जो मीर, हसन मीर हुसैन जो नालो मां अल्लाह सां मुलाक़ात थियण अची रहियो आहे। पो अजे अर्श ते मुंहिंजो सजन मेरा जमानण थो वञे, अज अर्श ते
मुंहिंजो सजन मेरा जिमाण थो वञे तो असां नालाइकन खे तो असां नालाइकन जे बख़्शिराइण तो वञे अज अर्श ते मुंहिंजो सजन मेरा जिमाण थो वञे। उन मलाइका अर्ज़ कयो त अल्लाह जो ऐलान थियो ऐ मलाइको अज जेको बीमार मुझे प्यारे हबीब अला उथी न बीहंदो मुझे डमर में उन जा पर सड़ी पवंदा मां मुखे देर थी वई आ रब जी नाराज़गी रब जी तजल्ली में रब जी नाराज़गी थी मुंहिंजा पर हलिया विया आहिनि जे परवाह न आहे अज दुनिया जे मथे हिक हस्ती आई आ अज अहिड़ी हस्ती आई आ जंहिंजो वसीलो वठी करे दुआ घुरण तुंहिंजो कम आ ऐं कबूल करण मुंहिंजे पुनल रब जो कम आहे। वो इमाम आली मकाम मुझा प्यारा दोस्तों जॾहिं उन मलाइका अल्लाह जे दरबार में दुआ घुरी ऐ मुझा मालिक मौला हिन इमाम हुसैन आली मकाम जे सदके मुझी दुआ खे कबूल फरमा। मुझा प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह पाक उन जा परत मोटाए ॾिना पर रब पाक उन जी ड्यूटी भी मोटाए ॾिनी आहे। अन्या भी हिकड़ी शान में गाल पोइ अमा खातून जन्नत रदी अल्लाह ताला अनहा जी शान ॾे हलों था। ये उहे इमाम आली मकाम मदीनतुल मुनव्वरा में मुंहिंजा प्यारा अचण पिया त हाथ में ॾाताईअ जो ॾोटो मिलियो आ। अब केरा चई मां हाथ में ताईअ जो ॾोटो आहियां चई तुंहिंजे नाने जी वॾी सखावत मूं ॿुधी आ। औ साईं जी तारीफ़ ही आ जो मुझो नानो जंहिंजी हिकड़ी कोठी आ 10 दरवाजा हा उन 10 दरवाजन दा 83 मथे हिकड़े ही वक्त में जेकॾहिं को फकीर मुंहिंजा प्यारा खैरात वठंदो वा त मुंहिंजो नानो नाराज़ न थींदो वा। मुंहिंजा प्यारा दोस्तो इमाम आली मकाम फरमायो पर मुंहिंजो नानो आ जंहिंजी कोठी हिकड़ी आ हिकड़ो ही कोठी आ दरवाजो हिकड़ो आ पर जेको फकीर जेको पेनो हिकड़े मर्तबा ईंदो आ नानक जे दरवाजे तां थी वेंदो आ। अल्लाह जी ज़ात जो कसम क़यामत ताईं पिन वठण जी ज़रूरत कान पवंदी आहे। सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत शान मुस्तफा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। प्यारा मुसलमान बारो इमाम आली मकाम जो शान जेकरे गाए जे रात खुटी सगे थी कलम टुटी सगन था तरान जा पानी जे मस बनाया वन उहे खत्म थी सगन था पर मुझे हुसैन जो शान खत्म न तो थी सके। तो सुभान अल्लाह हथ खणी तो सुभान अल्लाह। ये जेके असांजा हथ सुभान अल्लाह में उठन था ये क़यामत जी ॾियारे गवाही ॾींदा ऐं अल्लाह तुंहिंजे मुस्तफा जे बचन जी शान में उथिया हा। सुभान अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो उन हुसैन हसन जी अम्मा खातून जन्नत अमर जी जल मुझा प्यारा मुसलमान भाइरो जॾहिं दुनिया जे मथे आए पे अल्लाह पाक जी ज़ात बबरका मुझे अम्मा साइण खातून जन्नत रदी अल्लाह ताला अनहा जो वॾो मर्तबो मकाम रखियो आ। मुझा प्यारा जॾहिं अम्मा जी जल जे पेट में आ अम्मा साइण खदीजतुल कुबरा रदी अल्लाह ताला अनहा फरमाए थी जॾहिं हज़रत बीबी फातिमा ज़हरा मुझे बतन में आ विलादत जो टेम आयो आ छो त अम्मा खदीजतुल कुबरा वॾी मालदार मक्के जे औरतन में मालदार आ। मुझे हबीब जी सदाकत मुझे हबीब के अमीन जाने पंहिंजो माल कुर्बान कयाए पंहिंजी जान कुर्बान कयाए मुझा प्यारा सब कुछ मुझे हबीब जे मथा लुटाए छॾे पोइ मक्के जे कुरैशन जी मायन समझायो त इहो यतीम आ इन यतीम सां तूं कीअं शादी कंदी। अबू तालिब जो भाइटो यतीम आ गरीब आ
ऐ खदीजतुल कुबरा तो इन मोहम्मद सां कीअं थी शादी करे। पर अम्मा खदीजतुल कुबरा सभी ॻाल्हियूं ठुकराए जॾहिं मुंहिंजे महबूब जी ज़िंदगी में आई आहे। पोइ जॾहिं अम्मा ख़ातून जन्नत जी विलादत थी, अम्मा खदीजतुल कुबरा अकेली आ सॾु कराई त मके जूं जेकियूं ॿियूं औरतूं आहिनि उन्हनि खे चयो त मूंखे मुंहिंजी बच्चे जी विलादत कराए। मके जे मुंहिंजा प्यारा का बि औरत कान आहे, उन्हनि नियापो ॾियारे मोकिलियो। ओ खदीजतुल कुबरा तो असांजो कंध हेठि करायो आहे, तूं हिकिड़े यतीम सां वञे तो शादी कई आई। मुंहिंजा प्यारा अबू तालिब जे भाइटे सां शादी कई आहे, हालांकि तूं अमीर आ, तूं मालदार हुए, पोइ इन मोहम्मद सां तो छो शादी कई आई। मुंहिंजा प्यारा अम्मा साण जॾहिं परेशान थिया, हाथ पे आवाज आयो, ओ फातिमा जी अम्मा, ओ खदीजतुल कुबरा परेशान न थे, मां रब तुंहिंजी हिफ़ाज़त वारो वेठो आहियां। अम्मा साणी हीअं कंध झुकाए वेठी, हीअं मथे नियारे त 4 औरतूं नज़र आयूं। अबा घणियूं औरतूं परेशान थी, अवां केरु आहियो? पहिरीं तारुफ कराए चयाऊं हज़रत इसाक अलैहिस्सलाम जे वालिदा हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जी घरवारी अम्मा सारा रज़ी अल्लाह ताला अन्हा आया। चो सुभान अल्लाह। बी तारुफ करायो मां हज़रत ईसा रूह अल्लाह जी वालिदा बीबी मरियम रज़ी अल्लाह ताला अन्हा आया। टी तारुफ करायो हज़रत मूसा जी भेण उम्मे कलसूम आया। चौथी तारुफ करायो तमा फिरौन जे घर वारे बीबी आसिया आया। रब पाक असांखे तोॾे मोकिलियो आहे, वञी चओ त खदीजतुल कुबरा मके जूं मायूं न आयूं, परवाह न आहे, ॿियो केरु तोठ न आयो। अॼु शान वारी फातिमत ज़हरा दुनिया दे अचण वारी आ। ऐ खदीजा परवाह न कर, असां तुंहिंजे लाइ आया आहियूं। पोशान वारी मान वारी अम्मा फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे जॾहिं जन्म ॾिनो, मुंहिंजा प्यारा दोस्तो अम्मा खदीजतुल कुबरा फरमाए थी फातिमत ज़हरा जे अचण सां मके जूं दर दीवारूं रोशन थी वयूं। आवाज़ आयो त ऐ खदीजतुल कुबरा मुबारक हुजे, जन्नती जवानन जी अम्मा दुनिया ते आई आ। चो सुभान अल्लाह। जंहिंजा अंगल रसूलुल्लाह बर्दाश्त कया, पर हिकु अहिड़ो लम्हो बि आयो, हिकु अहिड़ो लम्हो बि आयो जो अम्मा फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे रसूलुल्लाह खे मोकिलणो पियो होॾा। अम्मा साण परेशान भी थी। मदीनतुल मुनव्वरा जो शहर आ सभे जो सुभान अल्लाह। पो असां सभई हीअं चवंदा आहियूं त दर दर मां रुलंदो वता, दर दर मां रुलंदो वता, अदा माण्हुनि खां मां पुछंदो वता, यार वञे को मदीने त सलाम ॾिजा, है वञे को मदीने त सलाम ॾिजा। मदीनतुल मुनव्वरा में अल्लाह जो हबीब अलैहिस्सलाम मदीने में मस्जिद नबवी नमाज़ पढ़े पंहिंजे घर मोटी आया। चंद काफराणियूं मायूं आयो, औरतूं आयो। मुंहिंजा प्यारा शादीअ जो जीअं असां कार्ड ॾींदा आहियूं, दावतनामो खणी आयो, या रसूल अल्लाह असांजे मदीने खां ॿाहिरि जेको यहूदियुनि जो ॻोठ आहे उनमें वॾी अमीर रईस जेकी छोकिरी आहे उन जी शादी आहे, असां ख़ातून जन्नत खे उन शादीअ में मधु दावत ॾियण जे लाइ आया आहियूं। हालांकि रसूलुल्लाह खे ख़बर हुई त सिर्फ़ इन्हनि जो दावत ॾियण जो मक़सद हिकिड़ो आहे, अम्मा ख़ातून जन्नत खे रुसवा करण जो।
जो सभिनी पाण में सलाह कई हुई त असां ख़ातून जन्नत खे उन शादीअ में दावत ॾियूं, पोइ पेवस्ता पंहिंजो पेवस्ता थियल चतू लॻल जॾहिं जुबो पंहिंजो कुर्तो पाए ईंदी, असां मज़ाक कंदासीं, मश्करियूं कंदासीं, पर इहा ख़बर न आहे हे आले रसूल आहे, हे रसूलुल्लाह जी न्याणी आहे, जन्नती औरतुनि जी सरदार आहे, जंहिंजी इज़त रब रखी आहे। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम दावत कबूल फरमाई आ। अम्मा साणन मुझा प्यारा परेशान थिया, फरमायो बाबा इन्ही जी दावत कीअं कबूल फरमाई आ। बाबा इन में बखमल जा जोड़ा पाएंदो, तरह तरह जो खुशबू लगाएंदो, मजाको मस्करियों कंदो। अल्लाह जे हबीब फरमायो फातिमा ये वो दर है जहाँ शहज़मा सर झुकाते हैं, ये वो दर है जहाँ शहज़मा सर झुकाते हैं, सवाली बन के आते हैं, मुरादे पाक जाते हैं। फरमायो फातिमा असांजो ओ दर्रा जिते दुश्मन हले ईंदो वा असां खाली न मोटाईंदा आहियूं। मूंखे बि ख़बर आ त ए तंज़ मज़ाक जे लाइ तव्हांखे शादीअ में उन दावत ॾिनी आ, पर फातिमा मां दावत क़बूल कई आ, उन शादीअ में वञ असांजो अल्लाह मालिक आहे। ओ टाइम भी आयो, वाह घड़ी भी आई जॾहिं अम्मा साण अम्मा खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा मुंहिंजा प्यारा उन टाइम ते कपड़ा पाए जेड़ा अबरा सबरो हाल हो, मुंहिंजा प्यारा हिन बटन जी जगह ते कंडो पेवस्त थियल हुया, काठियों पेवस्त थियल हुयो, खस्ता हालता परेशान हाल हुए। मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह जे महबूब भाकुरन में जले फरमाया फातिमा परेशान न थे, रब इज्जत रखण वारो आए, मूंखे भी ख़बर आ त हाल न आए। मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह जे महबूब जी न्याणी जॾहिं उन जी शादी दावत में आए, उहे मक्के मदीने जूं जेके यहूदन औरतूं काफराणियूं औरतूं हुयूं, उहे चंद मस्करी मजाक जे लाइ शादीअ खां ॿाहिरि निकिरी आयो त फातिमा ईंदे असां मजाको कंदासीं, असां तंज़ कंदासीं, असां उन तां खिलंदासीं। फातिमा परेशान थींदी, असां चवंदासीं त इहो उन नबी जी न्याणी आ जेको पाण खे मुस्लमान जो नबी समझंदो आहे, रसूलनि जो इमाम समझंदो आहे, पर अचो असां खां पुछो असांजो अक़ीदो छा आहे त नबियों में नबी ऐसे कि खत्म अंबिया ठहरे, है रसूलों में रसूल ऐसे के महबूबे खुदा ठहरे। चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अमा खातून जन्नत ने मदीने खां निकती आ, उन शादीअ में बेदी आ, ॿाहिरि जेके बि औरतूं हुयूं अम्मा साण खे ॾिसंदे बेहोश थींदे वयो। अम्मा साण जॾहिं मुंहिंजा प्यारा उन शादीअ जे शामियाने में काज में पहुती आ, परेशान त लाज़मी आहे। मुंहिंजा प्यारा कुंवार समेत हज़ारे औरतूं जेके मज़ाक मस्करीअ लाइ बीठियूं हुयूं सभई बेहोश थी वयूं, जेके होश में ईंदियूं वयूं सो सभई पढ़ंदियूं वयूं त ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा। अभी पढ़ो, रमजान जो महीनो आ जंहिंमें हिकिड़ो तव्हां कलमो पढ़ंदा त 1000 कलमनि जो सवाब अव्हां जे नामे अमाल में रब लिखंदो आ।
हियो डबल टिबल वारो माण्हू कोन चवंदा अबा हिकिड़ी शइ ॾे तोखे डबल करे ॾियां ही डबल वारो महीनो आहे तव्हां हिकिड़ी सुभान अल्लाह चवंदा 70 सुभान अल्लाह जो सवाब मिलंदो मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत मूसा कलीमुल्लाह कयो मुंहिंजा मौला दुनिया जे मथे अहिड़ो को मूंखे ज़िक्र ॾे जो मां तो रब खे यादि कयां रब फरमायो वञे पर ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह पाक जे दरबार में कयो मौला इहो साईं काज़ी हबीब काज़ी इनामुल्लाह भी पढ़ंदो आ मौलवी अब्दुल गनी भी पढ़ंदो आ मुंहिंजा मौला इहो काज़ी मोहम्मद साहब भी पढ़ंदो आ आम मुस्लमान पढ़ंदो आ ऐ मुंहिंजा रब को अनोखो को नओं ज़िक्र हुजे मूंखे अता फरमा रब पाक फरमायो मूंखे पंहिंजे रबूबियत जो कसम ऐ प्यारा मूसा कलीमुल्लाह ज़मीन आसमान हिकड़े पेड़ में ऐं कलमात ला इलाहा इल्लल्लाह वारा भी पेड़ में ज़मीन आसमान टंगजी पवंदा ऐं कलमात वारो पेड़ गोरो थी पवंदो त तूं भी पढ़ ला इलाहा मुसलमान बारो अम्मा साइण मोटी आए पर नए मुसलमान थियण वारियूं औरतूं भी रसूलुल्लाह जी दरबार में मोटी आयूं हाणे इहा त तव्हां ऐं असांखे बि ख़बर न आहे त थियो छा बेहोश छो थियो अल्लाह जे महबूब अलैहि सलातो वसलाम फरमायो हिकड़ी माए खां पुछी ख़बरों भला मुंहिंजी न्याणी आही जेको भी वाक़ियो हो वो पुछा क्यों कीअं आही कई इज्जत कई न वह नए मुसलमान थियण वारी जेकी माई औरत आ चवे थी या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अल्लाह पाक अम्मा खातून जन्नत जो वडो शान बुलंद फरमायो आ जो सुभान अल्लाह अल्लाह पाक अम्मा साइण जो ओ शान रखियो आ या रसूल अल्लाह असां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो जॾहिं खातून जन्नत असांजी उन शादीअ में आए पे असांजी अखियुनि अहिड़ो कपिड़ो जेको अम्मा खातून जन्नत जे बदन ते पहिरियल हो अॼु ताईं न कननि ॿुधो आ न अहिड़ो कपिड़ो हिन अखियुनि दुनिया ते ॾिठो आहे या रसूल अल्लाह असां भी मक्के खां खास करे वडियो खुशबू घुरायो असां आला आला बादशाह वारियो खुशबू लगायो से पर रब जी ज़ात जो कसम जई रब ते असां ईमान आंदो वा तो हबीब जो कसम जई जे मथा असां ईमान आंदो वा उन रब जे कलाम जो कसम जई ते असां ईमान आंदो वा अम्मा साण अम्मा खातून जन्नत खे जेके खुशबू लॻियल असांजे कननि अहिड़ी खुशबू ॿुधी न असांजे नकनि अहिड़ी खुशबू सूंघी आहे रसूलुल्लाह फरमाया त अञा बि वधीक हाल अहवाल ॿुधा ॿियो कहिड़ो वाक़ियो पेश आयो फरमाया या रसूल अल्लाह असां ॾिठो अम्मा साण खातून जन्नत जॾहिं जीअं जीअं वेझी आए 70 मुंहिंजा प्यारा औरतूं जिन जा चेहरा चोली जे चंड वांगुरु चमकिया पे दुनिया ते अहिड़ा चेहरा असां ॾिठा 70 हिन पासे 70 खाॿे पासे साॼे पासे अॻियां पोयां अम्मा साण खे मुंहिंजा प्यारा पखो पियो हणनि हवा ॾींदियूं अचनि मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो जीअं वेझो आहियूं असां ते गशी तारी थी वई असां जीअं होश संभालियो त ज़बान ते सरो कलमो हुयो बिड़ो मिणई ख़ैर हुयो महबूब मुस्कुराया या रसूलुल्लाह मुस्कुराए पाण फरमायो
त अवां खे ख़बर आ इहो जोड़ो रब पाक जन्नतुल फिरदौस मां मोकिलियो हो। फरमाना जेको मोहब्बत सां जेको मुंहिंजो उम्मती